अस्सलाम वालेकुम गाइस, हीअ असांजो दोस्त गामू आसिफ पौर अलाए छो स्टेशन ते वेठो आहे, पुछूंसि था। आसिफ भाई भाई मां स्टेशन ते इन लाइ वेठो आहियां त ज़िंदगी में मूंखां फस्ट टाइम अच्छा जेको हिकु ट्रेन मिस थी वई, ॿी ट्रेन मिस थी वई। ख़ैर आहे इट्स ओके, पर टी ट्रेन अचण वारी आहे, पर किरायो त कोन्हे न। पोइ लॻे थो इहे मां ट्रेनियूं मिस कंदो रहंदुमि, मां हिते ई वेठो हूंदुमि। मैं वापस आऊंगा। कराची जो वॾो शहर आहे, जिते चो तरफ़ गाॾियूं हलनि थियूं ऐं सम्झ में नथो अचे को काॾे थो वञे, को काॾे थो वञे। हिन जी का मंज़िल न आहे, हिन जो का मतिलबु त दीन दिमाग़ न अथनि, दीन ईमान न अथनि, नंढा लाल ॿयूं गाॾियूं हलनि थियूं। हाणे मां रोड क्रॉस कयां थो सघंदो याली मदद हिन वक़्तु ऐं वॾो रोड जी कशमकश में लॻी पई आहे, वॾी ट्रैफिक आहे, वॾा माण्हू हे जेकी असां ट्रैफिक में असां क्रॉस कयूं था, ओनली आल रिस्क, असां पंहिंजी रिस्क ते आहियूं। बसि हाणे दुआ कयो हुन रक्शे ते आयासीं, हिन बस मिले।